बाली ऐं मीर अली नवाज़ ख़ान टालपुर जे इश्क जो किस्सो। नाज़रीन, बालीअ जो पूरो नालो इक़बाल बेगम हुयो ऐं आम तरह हूअ बालीअ जे नाले सां मशहूरु हुई। लाहौर जी हीअ मशहूरु ॻाइणी अक्सर नवाबनि ऐं रईसनि जे तक़रीबुनि में ॻाइण लाइ वेंदी हुई। संदसि हुस्न जी हाक ॿुधी खैरपुर जो मीर अली नवाज़ ख़ान टालपुर मथसि आशिक़ु थी पियो। इश्क बि अहिड़ो जंहिंखे वाक़ई इश्क चइजे। बाली मीर साहब खे पंहिंजो इश्क में अहिड़ो त घायल करे छॾियो हुयो जो जॾहिं हूअ लाहौर वेंदी हुई त मीर साहब मजबूर थी विछोड़े में गज़ल ऐं काफ़ियूं लिखणु वेहंदो हुयो। बालीअ सां मीर साहब 1923 धारे शादी कई। शादीअ खां अॻु मीर साहब खे ॾाढा कशाला कढणा पिया। वॾी महिनत खां पोइ बालीअ जा भाइर बब्बू ख़ान ऐं फ़िरोज़ ख़ान राज़ी थिया ऐं बालीअ बि ॻाल्हि मञी। शादीअ में मीर साहब दिलि खोले ख़र्च कयो। महिमाननि जे लाइ कैंपूं लॻी वियूं। गर्मीअ जो ज़मानो हुयो, तंहिं करे कखायूं लांढियूं ठाहियूं वियूं जिन ते पाणी छिणकारियो पियो वियो त जीअं थधियूं रहनि। खैरपुर रेलवे स्टेशन वारे फाटक खां वठी शहर ताईं यके मैदान में लांढियूं ऐं कैंपूं लॻायूं वियूं। मीर अली नवाज़ ख़ान जी रहाइश ऐं शादीअ जी तक़रीब जे लाइ ख़ासि लांढियूं बि उन ई मैदान में ठाहियूं वियूं। लाहौर, अमृतसर, दिल्ली ऐं मुंबईअ मां 80 खनि ताइफ़ा घुराया विया जिन जी रहाइश लाइ हाई स्कूल ऐं बोर्डिंग हाउसिंग जूं बिल्डिंगूं ख़ाली करायूं वियूं। बोर्डिंग हाउसिंग जी कुंड कुर्छ मां तबले जी थाफ ऐं सारंगीअ जी रूरूं ॿुधण में थी आई। नाच, गाना, आतिशबाज़ियूं, मुशाहिरा, क़सीदा ख़्वानियूं, वॾनि माण्हुनि ऐं ऑफिसरनि जूं दावतूं, मतिलबु त वॾा इंतज़ाम कया विया। मुख़्तियार बेगम अमृतसरीअ शादीअ जे मौक़े ते ख़ासि ठुमरी ॻाई। केतिरा ॾींहं मजलिसूं हलंदियूं रहियूं ऐं शाही ख़ज़ानो बेदर्दीअ सां लुटिबो रहियो। हिकु ॿी रिवायत मुताबिक़ मीर अली नवाज़ वली उहिद थियण खां पोइ विलायत घुमणु वियो ऐं विलायत खां सैर तफ़रीह करे अचण बैदि संदसि वालिद मीर इमाम बख़्श संदसि शादीअ जूं तयारियूं शुरू कयूं। ख़ानदान मां रिश्तो तइ कयो वियो। शादीअ वारे ॾींहुं रियासत में चुल्ह ॿारण जी इजाज़त न हुई। सभिनी लाइ शाही खाधो आम हुयो। रस्म शुरू थी। आख़िर में हिकु ॻाइणी याने बाली अॻिते वधी आई। ॾिसण वारनि खेसि ॻाइणी न पिए सम्झो। उहा ॻाइणी जॾहिं स्टेज ते आई तॾहिं शाही ख़ानदान जे फ़र्द मीर अली नवाज़ ख़ान टालपुर जूं अखियूं उन जे चहिरे तां हटियूं ई न। ॻाइण वॼाइण जी महफ़िल खां पोइ जॾहिं निकाह जो वक़्तु वेझो आयो त मीर अली नवाज़ ख़ान पंहिंजे पीउ जे हथ ते हथु रखी निहायत आहिस्तगीअ सां चयो त बाबा, आउं शादी कंदुसि त उन ॻाइणीअ सां कंदुसि। मीर इमाम बख़्श उन परेशानी जे आलम में हिकदमि ॾाहप खां कमु वरितो ऐं पंहिंजी शाल ॻाइणीअ जे माउ आॾो उछलाए हुकुम कयईं त हिननि खे हरमसरा में वठी अचो। उन बाद पंहिंजे पुट सूधो अंदरि अची खांइसि वाइदो वरिताईं त ठीकु आहे, तूं पहिरीं भली हिन सां निकाह कर, लेकिन बाद में तोखे तइ थियल ख़ानदानी छोकिरीअ सां बि निकाह करिणो पवंदो। मीर अली नवाज़ राज़ी थी वियो। निकाह बाद मीर इमाम बख़्श पंहिंजी नुंहुं खे हर रॉयल हाइंस जो ख़िताबु अता कयो। अहिड़ीअ तरह बाली हिकु ॻाइणीअ मां मलकाए इक़बाल बेगम बणिजी वई। मीर अली नवाज़ ख़ान 25 डिसंबर 1935 में वफ़ात कई ऐं संदसि लाश करबला मोला में दफ़न कयो वियो। संदसि वफ़ात खां पोइ बालीअ गोशा नशीनी अख़्तियार कई ऐं 1967 में गुज़ारे वई। संदसि गुज़ारण खां पोइ संदसि लाश खे बि करबला मोला में मीर अली नवाज़ नाज़ जे भर में दफ़न कयो वियो।